नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़ बुलेटिन। ताज़ा तरीन बुलेटिन में आऊं आहियां वली मोहम्मद चाड़ो। नाज़रीन जाती खां नथार अहमद समैजो जी रिपोर्ट मौजूदु तालुका अस्पताल जाती में डॉक्टरनि दवाउनि ऐं ॿियनि सहूलियतुनि जी खोट जे ख़िलाफ़ शहरी एक्शन कमेटी जाती ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि पारां वफ़ा शाह आदिल लगारी आरब मल्लाह ऐं ॿियनि जी अॻवानी में अस्पताल जे गेट अॻियां लॻायल बुख हड़ताल कैंप ते असिस्टेंट कमिश्नर जाती मोहम्मद उमरान पहुची बुख हड़ताल कैंप ते वेठल अॻवाननि सां ॻाल्हियूं कयूं। ॻाल्हियूं कामयाब थियण ते बुख हड़ताल ख़त्म करे छॾी। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद उमरान ॻाल्हाईंदे चयो त अस्पताल जा मसइला हल करे हितां जे अवाम खे सिहत जूं सहूलियतूं फ़राहम कयूं वेंदियूं। ईंदड़ बुलेटिन ताईं वली मोहम्मद चाड़ो तव्हां खां वठे थो इजाज़त। अलाह जी अमान में हुजो।